अल्हम्दुलिल्लाह जीअं त असां अॼु सिंध धरतीअ जे मशहूरु अलमारूफ़ शाइर मोहतरम जनाब साईं हाजन हुबदार मर साहब जन सां असां गॾु आहियूं। सभ खां पहिरियों साईं जन जा लख किरोड़ एहसान जो साईं जन असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो आहे त असां साईं जन सां कुझु गुफ़्तगू कचहरी कंदासीं। उमेदु अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। साईं हाजन हुबदार साहब जन, तव्हां ॿुधायो साईं तव्हांजो जनम कहिड़े ॾींहुं थियो? हा, मुंहिंजो जनमु थियो आचर जी राति 1945। मूंखे राति इहा अमर ॿुधाई त राति आचर जी हुई ऐं उन वक़्तु मां हिन वक़्तु 1945 में मां ॼायो आहियां। उन हिसाब सां इहो 74-75 थींदो हाणे बि। माशाल्लाह माशाल्लाह। साईं तव्हां शाइरी जी शुरूआत कॾहिं कई ऐं छा उन जी वजह छा हुई? शाइरी जी शुरूआत मां 64 में कई। स्कूल मां छॾे आयो हुउसि पंहिंजो, छो त असां वटि को ॿियो अहिड़ो वसीलो न हो। पोइ बाबा जन छॾाई हुआ स्कूल। 5 दर्जा असां पास करे 6 में थियासीं। पोइ असां वञी पंहिंजे आबाई कम खे चिंबड़ियासीं। रोज़गार त करिणो हो न। पंहिंजो आबाई कमु कहिड़ो बाबा? लोहार को। जी साईं हाजन हुबदार मर साहब, तव्हांजी शाइरी जो उस्ताद कहिड़ो आहे बाबा? हा, मुंहिंजो उस्ताद गौसल मीराणी उन वक़्तु मशहूरु हुयो। अञा अयूबी हुकूमत कान आई त इहे बाज़ारियूं जेके हुयूं हुसन बाज़ार जे सखर में ॿियूं इहे सभु खुलियल हूंदी हुयूं, उनजी मनो कान हूंदी हुई। पोइ मुंहिंजो उस्ताद गौसल मीराणी बि हिकिड़ी ॻाइणी जो इश्क में पोइ दीवानो थियो। हुन में बि 15-16 किताब लिखिया जेके असांजे उस्तादनि पढ़ाइण वारनि खे मिलिया। वरी उन्हनि असांखे ॾेखारिया त असांखे मिड़ई चिणग दुखी पई। हा, पोइ असां 64 में उस्ताद बि किताब छपिराया, उहे पढ़ियासीं त पोइ असांखे शौक़ु थियो। बाक़ी किताब असांजो कुझु देरि सां आयो। अच्छा, तव्हांजा जेको आहे त टोटल किताब जेके आहिनि त केतिरा मार्केट में आया आहिनि, शाया थियल आहिनि? हा, उहे 5 किताब आहिनि मुंहिंजा। पहिरियों किताब जेको हुयो सो वरी इनकार, उहो मुंहिंजे गौसल साईं इहो नालो चूंडियो हो ऐं लिखियो बि हुयो। पोइ लारीअ में जे हुन खां विसरी वियो त अलाए केरु खणी वियो। पोइ दिलि ख़राबु थी पियसि। बाक़ी इहो नालो हुनजी पसंदि जो हुयो। पोइ मां पंहिंजे पहिरें किताब ते रखियो वरी इनकार। वरी उन खां पोइ वरी साल रखी करे इहो 74 में मां छपिरायो। जो 74 में मुंहिंजो उस्ताद मूंखां जुदा थियो। माशाल्लाह। ऐं साईं जन खां हिकिड़ो ॿियो सुवाल त जेके तव्हांजा शागिर्द आहिनि उन्हनि मां सभ मां वधि में वधि जेको आहे त होशियारु ऐं महिनती कहिड़ो शागिर्द आहे? सभिनी खां वधीक अज़ीमी ज़ाहिर आहे। अज़ीमीअ जो मटु कोन्हे असां वटि। बिल्कुलु। असांजी दुआऊं बि तहजीद पढ़ी असां कयूं हूंदियूंसीं। अज़मीअ खे दुआऊं अञा बि कंदा हुआसीं। अलाह हिनखे कामयाबु करे। हिकु मतिलबु त उस्ताद गुलाम नबी मयसर जी कुर्सी अज़मी ई संभाली। जी बिल्कुलु। ईअं असांखे नज़र अचे पियो। उस्ताद गुलाम नबी सां बि असांजो वास्तो हुयो। सो अज़मी जहिड़ो हाणे हेतिरे असांखे कोन थो नज़र अचे। तमामु बहितरीनु। अहिड़ी का ॻाल्हि जेकी तव्हांजी ज़िंदगी जी यादगार माना लम्हो हुजे जेको असां सां ऐं असांजे दोस्तनि नाज़रीन सां तव्हां शेयर करणु चाहियो, जेको ज़िंदगी जो लम्हो यादगार लम्हो हुजे? अहिड़ी खोड़ लम्हा थी गुज़रिया आहिनि यादगार। हिकु अधु को असांखे ॿुधाए वञे। कहिड़ो तव्हांखे ॿुधायूं असां? इहा त तमामु ॾुखी ॻाल्हि कयो आहे। अच्छा, ऐं तव्हां कुझु हिकु अधु शेर जेको तव्हांजो पसंदीदा आहे पंहिंजी शाइरी जो उहो बयानु कयो त? हा, उहे 2-3 मिसरा पढ़ी वञे। गज़ल न थियो त कोई बेतबाज़ी। हा बिल्कुलु। जी जी। सो उहे मुंहिंजा आहिनि। उस्ताद इहो बुखारी जॾहिं बि स्टेज ते ईंदो त हिकिड़ो शेर पढ़ी पोइ वरी ॻाल्हाईंदो हो। स्टेज ते त पोइ सदर रखंदा हुआसीं मां। पोइ उहो इहो शेर पढ़ंदो हुयो त महबूब चयो पुॼी वञ अची पहुतो हा, तनूर आहे धरती सॼी पची पहुतो हा। रस्ते में छा बि थियो छा बि ॾिठुमि, बहरहाल अव्हां वटि यारो बची पहुतो हा। पोइ मूंखे इहो ॾाढो वणंदो आहे। उहो बि हर दफ़े इहो ई चवंदो हुयो भई उस्ताद गुलाणी। पर मां वरी उन ते हिकिड़ो लिखियो, भई उस्ताद जी कापी कंहिंमें
अयाणो हाँ सयाणो हाँ दरे दिल बर विकाणो हाँ वाह कलमकारनि सुञाणनि जो रहियो साथी पुराणो हाँ पढ़ियल हाँ 5 दर्जा पर लॻी लिखणियूं लिखाए थी वाह हाजन होबदार तो सॾिजा अदीबनि वटि अघाणो हाँ वाह वाह सुभान तो इहो असां वरी उस्ताद बुखारी जे करे उहो त जान छॾियो वीचारो हाणे वरी माहौल वरी अज़मी अलॻि जे हथ में अला कयो हाणे वरी मिड़ई कुझु लिखंदासीं नई शाइरी अहिड़ी ॻाल्हि सुभान बाक़ी हाणे असांखे घणो दगाबाज़नि जी दुनिया में दगा वारा ई ख़ुशि आहिनि वफ़ा बदिले ॾियनि था जे जफ़ा वारा ई ख़ुशि आहिनि उन्हनि यारनि अॾियूं मारियूं मिलावट सां रखी मोहबत नुमाया व्याज ऐं रिश्वत जुआ वारा ई ख़ुशि आहिनि ॿियो मिसरो 5-7 मिसरा आहिनि हा नालो ज़हन ते न चढ़ियो न माशाल्लाह हाजन उबदार साहब तव्हां आख़िर में जेकी तव्हांखे दोस्त ॾिसी रहिया आहिनि उनखे छा पैगाम ॾियणु चाहींदव छा मैसेज हूंदो तव्हांजो असांजो इहे आहिनि त उहे यानी बसबाज़ी एॾी न कनि कंहिंसां विच वठी हलनि त सुठो आहे छो त इन मां पोइ वॾा दुश्मन थी वेंदा आहिनि तमामु वरी पोइ माण्हू मजबूरन अची वेंदो आहे मैदान ते जहिड़े वारे ते छो त अहिड़ा लफ़्ज़ हिक ॿिए खे चइजनि था नी बिल्कुलु बिल्कुलु पोइ असां इहो ॾिठो आहे 2-3 जहिड़ा मां ॾिठा हिकिड़ा मां पिरियाले में बि ॾिठा धिका धूणा ॾिठमि शाइरनि में ॿिए हंधि मां रोड़ीअ में लठियूं ॾिठियूं शाइरनि खे हिक ॿिए खे पिया हलनि तो इन जे करे जेकॾहिं को बहसबाज़ी करे थो कंहिं न कंहिं मसइले ते त उनखे चवणो आहे तूं तुंहिंजो तोसां वास्तो वञी पाण ॼाण असां इन लेन ते न ईंदासीं तूं एतिरो जख न मार बहितर आहे त लहराइजे जहिड़े खां त सुठो आहे जी नाज़रीन ही हुयो असांजो सिंध जो मशहूरु मारूफ़ मायानाज़ शाइर जेको असांजे पने आकल समेत पूरी सिंध पूरे पाकिस्तान जो जेको आहे त सरमोड़ आहे उस्ताद हाजन उबदार महर साहब उमेद कयां थो अव्हांखे ही इंटरव्यू ऐं ही व्लॉग तमामु पसंदि आयो हूंदो ऐं दोस्तनि खे अर्ज़ु आहे त वधि खां वधि शेयर करनि ऐं दुआ करनि त उस्ताद हाजन उबदार महर साहब जंहिंजी तबियत जेको आहे त उन में बहितरी अचे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह महिरबानी